वमा अर्सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद फ़ी मक़ामिन आख़र। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन ख़ैरिन तजिदूहु इंदल्लाहि हुवा ख़ैरन व अअज़म अजरा। वस्तग़फिरुल्लाह इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सयाती अलन्नास ज़मानुन युहिब्बूनल ख़म्स व यंसौनल ख़म्स। युहिब्बूनल हयात व यंसौनल मौत। युहिब्बूनद दुनिया व यंसौनल आखिरा। युहिब्बूनल माल व यंसौनल हिसाब। युहिब्बूनल कुसूर व यंसौनल कुबूर। युहिब्बूनल मख़लूक़ व यंसौनल ख़ालिक़। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां सभई पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ो दोस्तो ए प्यारा भाइरो, अहांजे आॾो क़ुरान शरीफ़ जे मुख़्तलिफ़ जगहनि तां कुझु आयतूं ऐं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस शरीफ़ तिलावत कई आहे। दुआ करियो अल्लाह ताला मूंखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़ोर सां आमीन चओ। ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुस्लमान खे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे। सहाबी हिकिड़ो बयान करे थो, असां नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में वेठा हुआसीं, तॾहिं ख़बर पई त हिकिड़ो जवान नबी साईं जी दरबार में आयो। अची करे अर्ज़ करण लॻो, साईं मां यहूदी आहियां, साईं मां ग़ैर मुस्लिम आहियां, पर अव्हां में उमेद रखी करे टे हिकिड़ा मुतालबा खणी आयो आहियां। मूंखे उमेद आहे मुंहिंजा टई मुतालबा अव्हां जी दरबार में पूरा थी वेंदा। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हीअ मां मुहम्मद करीम जी अहिड़ी दरबार आहे जो अल्लाह साईं ना उमेदनि जूं बि उमेदां पूरियूं करे छॾींदो। ॿुधाए कहिड़ा तूं मुतालबा खणी आयो आहे? चएसि पहिरियों मुतालबो इहो आहे त मां सॼी ज़िंदगी पैदल सफ़र कयो आहे। हाणे साईं मां पैदल सफ़र नथो करे सघां,
तहां मुतालबो खणी आयो आहियां, माखे का सवारी ॾियो, उन ते चढ़ी करे सफ़र कया। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम में ऐलान फरमायो, पाण फरमायूं आहे त यहूदी आहे त गैर मुस्लिम, पर मां मुहम्मद में उम्मीद रखी आयो आ। अॼु मां मुहम्मद जो मेहमान आहे को जवान, हिन मुंहिंजे मेहमान खे सवारी ॾे। हिकु साहबी उथी बीठो, साईं मां वटि उठ आहे, मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे मेहमान खे ॾींदो आहियां। पहिरियों मुतालबो पूरो थी वियो, ॿियो मुतालबो कर। चए साईं लटा बि पुराणा आहिनि, माखे लटा बि नवां ॾियो। छा चइबा, कुझु ॻाल्हाईंदा हलो। लटा पुराणा आहिनि, माखे लटा बि नवां ॾियो। वरी नबी साईं ऐलान फरमायो, आहे को जवान, हिन मुंहिंजे मेहमान खे नवां लटा ॾे। हिकु साहबी उथी बीठो, साईं मां नओं जोड़ो कपिड़नि जो ठहिरायो अथमि, अञा पातो बि कोन्हे को, पर मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे मेहमान खे ॾींदो आहियां। ॿियो मुतालबो पूरो थी वियो, टियों मुतालबो कर। चए साईं बुख लॻी आहे, मानी खारायो। छा चइबा, बुख लॻी आहे, मानी खारायो। वरी नबी से ऐलान फरमायो, आहे को जवान, हिन मुंहिंजे मेहमान खे मानी खाराए। को बि सहाबी न उथियो, छो त गुरबत ही मिसकीनी ही। सलमान फारसी उथी बीठो। सलमान फारसी पैगंबर साईं जो जलील क़दर सहाबी आहे। जंहिं आवाज़ सलमान कलमे पढ़ण खां पोइ वॾा ॾुख ॾिठा, वॾियूं तकलीफ़ां ॾिठईं, पर तकलीफ़ुनि जे बावजूद बि रब जो क़ुरान चए थो, जेको कलमे ते मज़बूत रहंदो उन खां राज़ी थियण मां अल्लाह जो कमु आहे। इहा ॻाल्हि मां पंहिंजी नथो कयां, अल्लाह क़ुरान पाक में बि सम्झाई। कंहिंजा ते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई, इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। दिल सां त सुभान अल्लाह चओ, ॾाढियां बि सुभान अल्लाह चओ। रिवायतुनि में ईंदो आहे, आहिस्ता सुभान अल्लाह चवंदव न, जन्नत में हिकु मेवेदार वण पैदा थींदो आहे। तिखो घोड़ो 500 साल हले उन जो पाशो ख़त्म करे न सघंदो आहे। ऐं ॿी रिवायत में ईंदो आहे, वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ, इन ख़्याल सां त ॿिया बि ॿुधी करे सुभान अल्लाह चवनि। इन माण्हू अल्लाह साईं जन्नत में हिकु मेवेदार वण न पर 70 मेवेदार वण पैदा कंदो आहे। ऐं फ़ासिलो कहिड़ो, हुन जो नबी साईं ॿुधायो त 500 साल तिखो घोड़ो हले पाशो ख़त्म करे न सघे। ऐं हिन वण जे लाइ नबी साईं फरमाइनि था, पखियुनि में कांव पखी इन जी उमिरि वॾी थींदी आहे। नबी साईं फरमायो, कांव पखी जी उमिरि वॾी थींदी आहे। इन वण जे पाड़ में कांव जो बच्चो ॼमण सां उॾणु शुरू करे, उॾंदे रस्ते में जवान थी वञे, जवानी खां पोइ हलंदे हलंदे पोढ़ो थी वञे, रस्ते में मरी वेंदो, पर इन वण जे आख़िरी हिसे ते पहुची न सघंदो। ज़ोर सां चओ सभई सुभान अल्लाह। हे महीनो अहिड़ो अथव, हिकु दफ़ो सुभान अल्लाह चवंदव, रब तव्हांजे लाइ 70 दफ़ा सुभान अल्लाह लिखाए छॾींदो। अर्ज़ कयुमि,
सलमान फारसी उथी बीठो अर्ज़ कई साईं मां तव्हांखे घर जो ॾस ॾियां जो हे महिमान हलंदो न मानी खाई मोटंदो बुखियो न मोटंदो। नबी साईं फरमाया सलमान इहो कंहिंजो घर आहे चए साईं अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर करार जो घर आहे। नबी साईं फरमाया सलमान इहो त मुंहिंजे न्याणी फातिमत ज़हरा जो घर आहे इहो त मुंहिंजो ई घर आहे। साईं अली जे दरवाज़े ते हलंदो न बुखियो न मोटंदो। साईं फरमायो जल्दी वठी वञेसि। हज़रत सलमान चए थो मां महिमान खे वरितो सिधो अली साईं जे दरवाज़े ते आयुसि। अली साईं घर में मौजूद न हा। मां दरवाज़ो खड़कायो। अम्मा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो मन दक़ल बाब ओ दरवाज़े खे खड़कण वारा केर आहिनि। सलमान चवण लॻो मां सलमान नबी साईं जो ग़ुलाम आहियां। कीअं आयो आहियां हे नबी साईं जो महिमान आहे बि यहूदी। टे मुतालबा कई ब मुतालबा पूरा थी वियसि। टियों मानी जो मुतालबो कई पर गुरबत जे करे कंहिं बिहा न कई। पोइ मां सलमान अर्ज़ कयो त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो। नबी साईं फरमायो जल्दी वठी वञेसि तव्हांजे दरवाज़े ते महिमान वठी आयो आहे। इनखे मानी खारायो। अम्मा फातिमत ज़हरा सोचे थी घर में कुछ भी कोने को पर अब्बे जो मेहमान बुखियो मोटी वञे। ओ सलमान हिकिड़ो मिंट त बि। अम्मा फातिमत ज़हरा घर में वही वञी अली साईं जी चादर खणी आई। सलमान ये चादर बाज़ार में खणी वञ दुकानदार थी यहूदी थी उन वटि गिरवी रख चवेसि असांखे अटो बि ॾे गिह बि ॾे सामान बि ॾे त मां पंहिंजे अब्बे जे महिमान खे मानी खाराया। हज़रत सलमान चए थो मां चादर भी खई मेहमान के भी वरितो सिधो बाज़ार में आयुमि। उन दुकानदार यहूदी खे चिमगाल ॿुधे नबी साईं जो महिमान आहे बि यहूदी। टे मुतालबा के ब मुतालबा पूरा थी वियसि। टियों मानी जो मुतालबो कई पर गुरबत जे करे कंहिं बहा न कई। पोइ मुंहिंजो नालो सलमान आहे मां नबी साईं जो ग़ुलाम आहियां। अर्ज़ कयुमि त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो। नबी साईं फरमायो जल्दी वठी वञेसि। उन्हीं जे दरवाज़े ते वियासीं उते बि इंतज़ाम कोन हुयो। पोइ अली साईं जी चादर खणी आयो आहे बाज़ार में गिरवी रख असांखे अटो बि ॾे गिह बि ॾे सामान बि ॾे। उहो दुकानदार यहूदी चवणु लॻो हिकिड़ो मिंट त बीहो अंदरि वियो। असां सोचियोसीं वियो आहे सामान खणी ईंदो। वियो त वॾो हिकिड़ो किताब खणी आयो। किताब खोले करे चवणु लॻो किताब ॾिसो था हिन जो नालो तौरात आहे असांजे मूसा नबी ते नाज़िल थियल आहे पर हिन जे हिन सिफ़े ते सॼी ॻाल्हि लिखी पई आहे त आख़िरी नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि महिमान ईंदो हूंदो बि यहूदी टे मुतालबा कंदो ॿ मुतालबा पूरा थी वेंदसि टियों मानी जो मुतालबो कंदो पर गुरबत जे करे को बि हा न कंदो। पोइ सलमान नाले ग़ुलाम उथी बीहंदो चवंदो त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो। उते वेंदा उते बि इंतज़ाम न हूंदो। पोइ अली साईं जी चादर अची बाज़ार में गिरवी रखी वेंदी। हे त सॼी ॻाल्हि अॻे ई तौरात में लिखी पई आहे। हाणे मां बि यहूदी आहियां महिमान बि यहूदी आहे। असां ॿिन्ही खे नबी साईं जी दरबार में वठी हल ॿई अची कलमो पढ़ी मुस्लमान थींदा आहिनि। कॾहिं रब साईं जो क़ुरान बि चए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। भलाई भी साईं जे करे थी न त तव्हां असांजा फाल भला कोन्हनि के तव्हां असांजा कम सुठा कोन्हनि के। ॾिठो आहे न बा बरसात जो अज़ाब अची वियो अल्लाह शल पंहिंजो रहम फरमाए आमीन त चओ ज़ोर सां आमीन चओ। ॾिठो न बा चङा भला जिन जूं जायूं मज़बूतूं उहे बि परेशान थी विया। रब पंहिंजी ताक़त ॾेखारी तव्हां खां पुछा कयां थो ताक़त कंहिंजी आवा ज़ोर सां ॻाल्हा। कुझु मां तौहीद ते बि अर्ज़ कयां छो त अल्लाह जे महिरबानी सां हीअ जमात जमियत उलमा इस्लाम भलारनि बुज़ुर्गनि सालनि नेकनि जी जमात अथव पर हक़ वारनि जी जमात अथव। हक़ वारनि जी जमात मां तले थो चवां असांजे इलाइक़े में हज़रत साईं ख़लीफ़ा अहमदीन
रहमतुल्लाह अलैह वॾो हिकिड़ो भलारो बुज़ुर्ग इंसान थी गुज़रियो आहे। एतिरो भलारो बुज़ुर्ग इंसान हो 2-3 महीना थींदा हिकिड़े माण्हू मूंसां ॻाल्हि कई चए साईं मूंसां मुंहिंजे पीउ ॻाल्हि कई त हिकु दफ़े ख़लीफ़े साहब जे मजलिस में वेठा हुआसीं तॾहिं ख़बर पई त हिकिड़ो जवान भॼंदो आयो अची टोपी लाहे ख़लीफ़े साहब जे पेरनि ते रखियईं साईं मूंखे माफ़ु कर साईं मूंखे माफ़ु कर। ख़लीफ़े साहब चयो बाबा मां छा माफ़ु कयां चईं कल्ह तूं ठुल शहर वाइज़ ते वहीं शाम जो मोटियो अचे पियो असां बेगारी वाह जे ओट 15 ॼणा हथियार खणी करे तुझे क़त्ल करण जे लाइ शहीद करण जे लाइ इरादे सां बीठा हुआसीं साईं तूं परे खां अचे पियो हिकु घोड़ी हिकु बुज़ुर्ग जॾहिं असांजे वेझो आहीं त 100 घोड़ी हिकु जहिड़ी थी वई 100 बुज़ुर्ग हिकु जहिड़ा थी विया। असां हैरान थी वियासीं त कहिड़े सां विढ़ूं गुज़र करे वई साॻी हिकु घोड़ी हिकु बुज़ुर्ग थी वई। पोइ मां यकीन सम्झो त अलाह वारो आहे ख़ुदा तुंहिंजी हिफ़ाज़त कई आहे तंहिंजे करे मूंखे माफ़ु कर। ख़लीफ़े साहब उनखे माफ़ु करे छॾियो। उन बुज़ुर्ग जी ॻाल्हि तो अर्ज़ु कयां हिकु दफ़े सुबुह जो मस्जिद में वेठो हो जमाती हिकिड़ो गॾु वेठो हुउसि जमाती चवणु लॻो साईं 2 अकेला वेठा आहियूं हे सभु क़ुर मस्जिद वारा मेड़ कयईं थो मूंखे का दिलि जे राज़ वारी ॻाल्हि ॿुधाए। ख़लीफ़े साहब चयो वॾी ॻाल्हि कई राज़ वारी ॻाल्हि ॿुधायईं राति जेका गुज़री वई हुई न इन राति में मूंखे नबी साईं जी ज़ियारत थी हुई ऐं मां नबी साईं खां पुछां कई साईं केतिरियूं सारियूं जमात आहिनि इन में हक़ वारी जमात कहिड़ी आहे। नबी साईं पंहिंजे ज़ुबान पाक मां लफ़्ज़ फरमाया जंहिं जमात में हमादुल्ला हालेजी वारो आहे इहा हक़ वारी जमात आहे। भलारनि बुज़ुर्गनि सालनि तौहीद वारी जमात अथव कुछ मां आवाज़ आॾो तौहीद ते बर्र कयां छो त क़ुर पाक में तव्हां नज़र कंदो तौहीद ई तौहीद लिखियलु आहे। हाणे कुझु मां तव्हां जाॾो तिलावत कयां थो हिकु जाते रब क़ुर पाक में पंहिंजी तौहीद बयान कंदे ऐलान कंदे फरमाई फसुबहानल्लज़ी बियदिही मलकूत कुल्लि शैइन मलकूत कुल्लि शैइन व इलैहि तुरजाऊन। ज़ोर सां सुभान अल्लाह चवंदा आया हो अल्लाह जे क़ुर ॿुधण जे लाइ चओ ख़ाली न मोटंदासीं हथ खड़ो करे चओ इंशा अल्लाह रहमत वठी करे मोड़दासीं। चओ अल्लाह जे क़ुर में रहमत ई रहमत आहे बरकत ई बरकत थी। अब हे जहान हलई बि तॾहिं थो जॾहिं क़ुर शरीफ़ मौजूदु आहे। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकु ॾींहुं माण्हू सुबुह जो अची क़ुर खोलींदा नज़र कंदा त अच्छा पना हूंदा अखर न हूंदा पोइ हे जहान न हलंदो आहे। अल्लाह सी जान हलाए न क़ुर पाक जे करे थो। मां बि तव्हांखे अल्लाह जे क़ुर जूं ॻाल्हियूं अर्ज़ु कंदुसि मुंहिंजो बि मौज़ू हूंदो आहे हर ॻाल्हि पुछूं अल्लाह जे क़ुर खां। अचो अञा अल्लाह जे क़ुर खां तौहीद जे बारे में पुछा कयूं काथे लफ़्ज़ बयान कंदे फरमाई तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। ज़ोर सां सुभान अल्लाह चवंदा हलो न। वरी बयान कंदे फरमाई कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। सब खां ॾाढो केरु आहे बा ॻाल्हाईंदा हलो ताक़त वारो केरु आहे मज़बूत केरु आहे। क़ुर पाक में लफ़्ज़ ईंदो आहे अज़ीज़। अज़ीज़ इहो अल्लाह जो नालो आहे ऐं इन जूं 6 मानायूं अथव हेॾे ख़्यालु कयो। अज़ीज़ अल्लाह जो नालो आहे ऐं इन जूं 6 मानायूं अथव कहिड़ियूं ॾाढो ताक़त वारो कुवत वारो
मज़बूत, गालिब, ज़बरदस्त। ये 6 माना थव अज़ीज़ जे लफ़्ज़ जूं। हाणे दिल चए थी क़ुरान पाक जो ख़त्म बि थियो तरावीहनि में। हाफ़िज़ साहब ॿुधायो दिल चए थी नी क़ुरान पाक मां कुझु आयतां तिलावत कयां जंहिंमें अल्लाह साईं पंहिंजो नालो अज़ीज़ ॿुधायो आहे। एक जाते अज़ीज़ नालो बयान कंदे फरमाए वशम्सु तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिका तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। भी जाते अज़ीज़ नालो बयान कंदे फरमाए अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। वरी अदी नालो बयान कंदे फरमाई हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहामि कैफ़ यशा ला इलाहा इल्लल्लाह हुवल अज़ीज़ुल हकीम। वरी अदी नालो बयान कंदे फरमाई अल्लाहु लतीफ़ुम बिइबादिही यरज़ुक़ु मन यशा व हुवल क़वियुल अज़ीज़। सब खां ॾाढो केरु आवा ताक़त वारो केरु आहे। वरी बि अल्लाह साईं नबी साईं जे करे महिरबानी कई थी तौबा जा दरवाज़ा बंदि न थी। अच अल्लाह जे दरवाज़े ते सॾ पंहिंजे मालिक अल्लाह खे रो रब साईं जी दरबार में अवा मां अर्ज़ कयो अल्लाह साईं नबी साईं जे करे महिरबानी कई उहो नबी साईं तव्हां असांखे मिलियो आहे। चओ त इंसाननि जे लाइ रहमत आहे, हथ खड़ो करे चओ त जानवरनि जे लाइ बि रहमत आहे। चओ ज़ोर सां चओ इंसाननि जे लाइ रहमत आहे, जानवरनि जे लाइ बि। हज़रत क़तादा रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी साईं जो जलील क़दर सहाबी आहे। उन जी रिवायत आहे त मां नबी साईं सां गॾु सफ़र ते वञा पियो। साम्हूं नज़र कईसीं त हिकिड़ो खूह आहे। खूह में ऐट वहे पियो। ऐट जे चकर में उठ फिरे पियो। नबी साईं जी जॾहिं खूह ते नज़र पई फरमायो क़तादा हल त हिन खूह तां पाणी बि पीऊं, अॻियां वण नज़र अचनि था छांव आहे वेही आराम बि कयूं। हज़रत क़तादा चए थो जॾहिं असां खूह जे वेझो वियासीं ॾिठोसीं त चकर में उठ फिरे पियो। उठ फिरंदे फिरंदे जॾहिं उठ जी नबी साईं जे पाक चेहरे ते नज़र पई उठ खां दाह निकिरी वई। ढुंढकरां करे रोए पियो, ईअं रोए पियो जीअं नंढड़ो ॿार अम्मा जे आॾो रोईंदो आहे। रोईंदो रोईंदो अॻे हलियो वियो, वरी फिरी आयो, वरी नबी साईं जे पाक चेहरे ॾे नज़र करे रोए पियो। नबी साईं रहमत जा हथ वञी उठ जे अखियुनि ते रखिया, कपिड़े मुबारक सां उठ जा ॻोढ़ा उगनि पिया। फरमायो उठ ॾे त ख़बर कहिड़ो ॾुख थी, कहिड़ी तकलीफ़ थी, मां मुहम्मद जे आॾो बयान कर। अल्लाह उठ खे ज़बानी नबी साईं सां ॻाल्हाईंदो बीठो आहे। सभई चओ त नबी साईं जो मौजज़ो बरहक़ ऐं सचो आहे। चओ नबी साईं जो मौजज़ो बरहक़ ऐं सचो आहे। पर मां त उलमा देवबंद जो अदना में अदना नंढड़े में नंढड़ो ख़ादिमा असांजो ईमान अक़ीदो अथव हे उठ त साह वारो आहे, पर जंहिंखे साह बि न हो न उहे बि नबी साईं ते कलमा पढ़ी आहिनि। काफ़रा पत्थर खयां अथई, चादर जे कुंड में ॿधा अथई, अची नबी साईं वटि खोलिया अथई। खोले करे चवण लॻो साईं ये पत्थर आहिनि, मुंहुं बि कोन्हनि को, ज़बान बि कोन अथनि, सुराख बि कोन अथनि, हे तो ते कलमो पढ़नि, मां बि कलमो पढ़ां। नबी साईं पत्थरनि सां ॻाल्हायो, पत्थरनि मां आवाज़ आयो कि अल्लाह जे बारे हीअं बयान कयो अचे थो घुमे जो सजण पियो ककर शाम कन पिया, घुमे जो सजण पियो ककर शाम कन पिया, पत्थर बि मुहम्मद ते कलमो पढ़नि पिया। हाणे उठ
मुस्तफा तकबीर हाणे उठ नबी सही सां ॻाल्हाए थो चए थो साईं मुंहिंजो मालिक जेको पाणी भराईंदो बीठो आहे इन ते मां दाही आहियां उठ कहिड़ी दां अथसी चए साईं इहो 4 वक़्त निमाज़ पढ़ंदो आहे सोमाणी जी निमाज़ न पढ़ंदो आहे मां जानवर खे भउ थींदो आहे मतां इन जे करे अल्लाह जो अज़ाब न अचे त मां बि इन अज़ाब में गिरफ़्तार थी वञा आवाज़ जानवर खे ख़बर आहे मालिक 4 वक़्त पढ़े हिकु न पढ़ंदो अलाह जो अज़ाब ईंदो अॼु मुस्लमान कलमे पढ़ण वारो केतिरियूं निमाज़ां छॾियूं बीठो आहे परवाह ई कोन्हे का चओ त ॼणो हिन ते निमाज़ फ़र्ज़ ई कोन्हे हालांकि क़ुर पाक में अल्लाह साईं 700 जायुनि ते निमाज़ जा सॾ कया आहिनि घणियूं जायूं बाबा 700 जायूं पर बानो बांग बि ॿुधे निमाज़ ते न अचे आज़ान बि ॿुधे अलाह जी महिरबानी सां उलमा किराम जूं मिन्नत आहिनि जमातुनि जूं मिन्नत आहिनि हर मस्जिद में लाउड स्पीकर आहे हर एक मुसलमान जे कननि ते आवाज़ पहुचे थो पर निमाज़ ते नथा अचनि यादि रखजांइ जेको बांग बि ॿुधे निमाज़ ते न अचे रब क़ुर में हिन खे 4 लफ़्ज़ चया आहिनि उहे लफ़्ज़ भला कोन्हनि वके उहे लफ़्ज़ सुठा कोन्हनि वके साईं कहिड़ा लफ़्ज़ आहिनि ख़ुदा जो क़ुर चए थो फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब वतवल्ला सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला आज़ान ॿुधे निमाज़ ते न आयो इन अल्लाह जे सॾ खे कूड़ो करे छॾियो वलाकिन कज़ब कूड़ो कयईं वतवल्ला मुंहुं फेरियईं वज़हब इला अहलिही यतमत्ता पंहिंजे घर में दुनिया जे कम में लॻी वियो हेॾां निमाज़ जो वक़्तु बि पूरो थी वियो हे निमाज़ ते कोन आयो थी पियो बेनिमाज़ी रब सॾु करे चवेसि थो औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला ओ बेनिमाज़ी तुंहिंजी तबाही आहे तुंहिंजी तबाही आहे पोइ बि तुंहिंजी तबाही आहे पोइ बि तुंहिंजी तबाही आहे 4 दफ़ा अलाह जंहिंखे तबाह चवे अबाणी आबाद थी सघंदो अॼु वाइदो कयो रमज़ान शरीफ़ जो बि आख़िरी अशरो आहे मां बि तव्हां में उमेद सम्झां थो सभई इहो वाइदो कयो चओ इंशाअल्लाह जेसी ते हयाती आहे रब जी निमाज़ न छॾींदासीं पढ़ंदो न बा निमाज़ ईंदो न निमाज़ ते पर मां हिकिड़ी तव्हांखे मोकल बि ॾियां थो मतां ॿियो को मोड़ी साहब मोकल न ॾेव मां तव्हांखे हिकिड़ी मोकल ॾियां थो बांग ॿुधी घर खां निकिरो नियत ॿी कयो पर मस्जिद में अची निमाज़ पढ़ो ॾिसो अलाह तव्हां सां कीअं थो महिरबानी करे हल मां मोकल थो ॾियांव रस्ते में नियत बि ॿी कयो वाक़ियो ईंदो आहे हमरा गॾु गाॾो वहाईंदो हो मज़दूरी कंदो हो हिकु ॾींहुं सामान खणी वञे पियो बादशाह जे महलात खां गुज़रियो मथे जो नज़र कयईं त बादशाह जी धीअ हेठि तके पई हिन जी नज़र पइजी वई परेशान थी वियो आयो गॾु गाॾो विकिणी वचे उन महला जे चौधारी घुमंदो माण्हू पछा कसड़े ॾे ख़बर अॻे गॾु गाॾो आईंदे काॾे कंहिं चए विकियो अथमि चए पोइ हाणे छा कंदे चए बादशाह जी धीअ सां शादी कंदुमि माण्हू जो भॼो विया हे पाण खे बिल तरण आईंदो असांखे बिल तरण आईंदो ॻाल्हि करे कहिड़ी थो गॾु गाॾो विकियो अथनि हाणे बादशाह जी धीअ सां शादी कंदो को वेझो ई न अचेसि पियो हिन चयो विया को माण्हू ई नथो अचे ख़बर पए त फलाणी औरत आहे बादशाह जी बोचाणी आहे उनखे चई ॻाल्हि ॿुध मां गॾु गाॾो वाहींदो हुउमि हाणे विकियो अथमि बादशाह जी धीअ सां शादी कंदुमि ॾे ख़बर इहो कीअं कमु ठहंदो हुन चयो सॼी मां सां ॻाल्हायो थी ॿीहर बि ॻाल्हाइजांइ बि न तूं बि कुटिजे त मां बि कुटिजां चए मां न छॾींदोमांइ औरत जी फाथी चाणे हिनखे अहिड़ो ॾस ॾियां जी हेॾे पेर न पाए चए ॻाल्हि ॿुध हिकिड़ो कमु कर 6 महीना मस्जिद में वञी अलाह जी निमाज़ पढ़ पर मस्जिद खां निकिरजांइ न चए जी वञे त जान छुटी वञे
हिन सां हुनजे चवण ते अची मस्जिद में बीठो, कॾहिं निमाज़ वज़ू सां, कॾहिं बिना वज़ू जे निमाज़। पढ़ निकिरे ई कोन पियो। किन माण्हू ॾिठो ॻोठा में, अलाए केरु आहे, निमाज़ पढ़ां अथसि, निकिरे बि नथो। कंहिं मानी ॾिनी, कंहिं चांहि ॾिनी। ॻोठ में हिकिड़े माण्हू खे का मजबूरी थी पई, चेर खाली वञा, चेर इहो बुज़ुर्ग आहे मस्जिद खां निकिरे ई कोन थो, हिन खां दुआ घुरायां। वञी जो दुआ घुराईं त हुनजी मजबूरी दूर थी वई। ख़ूब मशहूरु थी वियो त वाह बुज़ुर्ग आशिरो दुआ घुरे थो न, बसि हुनजी दुआ क़बूल थी थियनि। बादशाह जे बादशाही में ख़तरो अची लॻो। चयोसि बुज़ुर्ग थी हुन खां दुआ घुराए। आसि बुज़ुर्ग दुआ घुर, मुंहिंजी बादशाही थी ख़तमु थिए, जेको घुरे त ॼाए। चवें त धीअ सां शादी कराइं। चए बादशाह आयो इन नीयत सां, पर हाणे निमाज़ पढ़ी अथमि, पंहिंजे मालिक अलाह खे सुञातो अथमि। अचो अलाह जे दरवाज़े ते, कसाऊं कांडाऊं, जहिड़ाऊं तेड़ाऊं, कंहिंजाऊं हथ खड़ो करे चओ त अलाह जा। पोइ अलाह जे दरवाज़े तो ख़ाली मोड़दासीं। ये त अलाह मौक़िया ॾिना। रमज़ान शरीफ़ वञे थो न, वाह गुज़रियो। अॼु राति 26 जी राति का गुज़रदे देर बि थी। रोज़ेदारनि जा बि ॾींहं गुज़री विया, बेरोज़ातनि जा बि, पर भला ॾींहं उन्हनि जा जिन रोज़ा रखिया। बेरोज़ातनि जा भला ॾींहं न अथव। वरी ईद जी जहिड़ी तकड़ बेरोज़ातनि खे आहे, रोज़ेदारनि खे न आहे। रोज़ेदार चवनि था त 30 पूरा थियनि, ऐं वरी बेरोज़ात हाणे बि चवनि था त हे बि 29 थींदव। ॿ थिया आहिनि। अॻे ईद करण जी तयारी, मां सां हिकिड़ो दर्ज़ी चए पियो, चएसि माण्हू मथो ई खाई आहिनि त हे बि 29 थींदो। ओ अवा अल्लाह सभिनि जा रोज़ा क़बूल फ़रमाए। आमीन। तरावी अनवार जी तरावी हाँ क़बूल फ़रमाए। अर्ज़ु कयुमि अचो अल्लाह जे क़ुर ॾे, मां तव्हांखे अल्लाह जे क़ुर खां ॻाल्हियूं पुछा करींदुमि। मुंहिंजो बि मौज़ू इहो हूंदो आहे, हर ॻाल्हि पुछूं अल्लाह जे क़ुर खां। अर्ज़ु कई साईं मुंहिंजो मालिक इशा जी निमाज़ न पढ़ंदो आहे। अथव ॻाल्हि यादि हा की न विसरी वई तव्हां खां? नबी साईं मालिक खे सॾु कयो, हेॾे आहे, तुंहिंजे उठ दान ॾिनी आहे, तूं इशा जी निमाज़ न पढ़ंदो आहे। चइसि ॻाल्हि सही आहे, वाइदो कर अॼु खां बाद इहा निमाज़ पाबंदी सां पढ़ंदे। चइसि वाइदो आहे मां पाबंदी सां पढ़ंदुमि। नबी साईं उठ सां ॻाल्हाए, उठ, तुंहिंजे मालिक मां मुहम्मद सां वाइदो कयो आहे, अॼु खां बाद इहा निमाज़ बि पाबंदी सां पढ़ंदो। हर कतादा चए थो ॾिठुमि, उठ वरी टहक ॾींदो, खिलंदो खिलंदो अॻिते हलियो वियो। ऐं कदादे साईं जी रिवायत आहे, थोरो अॻे हलियासीं त वॻु उठनि जो अचे पियो, थींदो आहे न बा वॻु। हितां जे इलाइक़े में चीज़ल शाह जो वॻु मशहूरु आहे। मालिक अॻियां अॻियां अचे पियो। मालिक जी जॾहिं नबी से ते नज़र पई त डुकी आयो। साईं मां तव्हां ॾे दां खणी आयो आहे। कंहिं ते हिन उठ ते दां खणी आयो आहे। उते उठ मालिक ते दाहीं, हिते वरी मालिक उठ ते दाहीं। फरमायो कहिड़ी दां अथसि? चइसि उठ अहिड़ो आहे, ॿियनि उठनि सां विढ़ंदो आहे, कंहिंखे चंबा, कंहिंखे दोधा फोड़ा आणे, कंहिंखे चक विझे, कंहिंखे वठी करे हेठों करे विहंदो आहे। मां त विड़ी विड़ी थकिजी पियो, मुड़े ई कोन थो। अमां उठ सां ॻाल्हायो, छो थो ईअं ज़ुल्म करे? नबी साईं अशदांग जो इशारो कयो, उठ डुकंदो डुकंदो गिची डिघी कंदो। नबी साईं जे क़दमनि ते अची गिची रखी अथईं। चओ त मुंहिंजे सुहिणे साईं खे उठ बि सुञाणींदा। चओ मुंहिंजे सुहिणे साईं खे उठ बि, पर अबा हे त सियाणो उठ आहे, ॿियनि सां विड़े थो। चरिया उठ बि नबी साईं खे सुञाणींदा हुआ। अंसारी साहिब बि डुकंदो आयो, साईं मुंहिंजो उठ चरियो थी पियो आहे, माण्हू खे चक विझे थो, विड़े थो। हाणे बि हिकिड़ी जॻह में बंदि कयो अथमि, साईं खे 5-6 साह बि ॾियो, इनखे वठी करे नाके ॾी हणूं। साईं जन फरमान था 5-6 न, मां मुहम्मद अकेलो थो हलां। साईं मतां को तव्हांखे ॾुख न ॾे, फरमान था ॾेखार। इशारो कंहिं हिन जॻह में बंदि कयो अथमि। नबी साईं दरवाज़ो खोलियो, चिरे उठ जी जॾहिं नबी साईं जे पाक चेहरे ते नज़र पई, अखियुनि मां पाणी वही आयसि। गिची डिघी कंदो कंदो अची नबी साईं जे क़दमनि ते रखी अथईं। पाण फरमायो काॾे वियो अंसारी साहिब बि? चयोसि त नाके ॾी खणी अचे जो, चरे उठ बि मां मुहम्मद खे सुञातो आहे। हाणे उठ नबी साईं जे क़दमनि ते
गिची रखूं बीठो आ साईं जन फरमा तो त तुझे मालिक दाह ॾिनी आ ॿियनि उठण सां विढ़ंदो आ छो तूं विढ़ंदो आ छो कंहिंखे दुख ॾींदो आ छो कंहिंखे तकलीफ़ ॾींदो आ अल्लाह नाराज़ थींदो आ अबा को कंहिंखे दुख ॾे को कंहिंखे ईज़ा ॾे अल्लाह नाराज़ थींदो अथव अल्लाह कावड़ो अथव न ॾियो कंहिंखे दुख न ॾियो कंहिंखे ईज़ा मदीने शरीफ़ में सुहिणे अरबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुहमानी जी निमाज़ पढ़ाई अल्लाह तां सभिनी खे मक्के मदीने जी ज़ियारत कराए ज़ोर सां तां आमीन चओ अञा बि दिलि सां आमीन चओ मां बि तव्हांखे दिलि सां दुआ कयां थो इन जे करे जो 2 महीननि खां बि घटि ॾींहं थींदा मां 9 ॾींहं मदीने शरीफ़ में 8 ॾींहं मक्के शरीफ़ में रही आयो आहियां तव्हांखे बि दुआ थो कयां अल्लाह तव्हांखे बि मक्को मदीनो ॾेखारे वञो अबा रहमत उते अथव बरकत उते अथव नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको मक्के शरीफ़ में अचे मस्जिदरा में 1 निमाज़ पढ़ंदो अल्लाह उनखे लख निमाज़ जो सवाबु ॾींदो ॾींहं में जे 5 निमाज़ां पढ़े त 5 लख निमाज़ सवाबु थी वञे अञा हिकिड़ी ॿी बि तव्हांखे मां ॻाल्हि अर्ज़ु कयां हिन दफ़े न अॻियनि किन दफ़नि में हिकिड़े मौली साहिब मक्के शरीफ़ में मूंसां ॻाल्हि कई चइसई असां सुबुह जे वक़्त में हिकिड़े उस्ताद जे आॾो अरबी किताब जो सबक़ु काबे जे साम्हूं मस्जिद हराम में वठंदा आहियूं हिकु ॾींहुं सुबुह जो असां वियासीं उस्ताद किताब बंदि कयो खोले ई न पियो साईं सबक़ु पढ़ायो चे पोइ पढ़ायांव थो पहिरियों तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियां चयोसीं साईं कहिड़ी ख़ुशख़बरी चे राति मां काबे जो तवाफ़ कयो वरी नबी साईं ते 100 दफ़ा सलाह सगोरी पढ़ी सुम्ही पियुमि निंड अची वई निंड में सुहिणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई अबा नबी साईं जी ज़ियारत थींदी अथव मतां को गुनाहगार चए त मां गुनाहगार आहियां मूंखे कीअं ज़ियारत थींदी अबा का नेकी जो कमु हिकिड़ो क़बूल पइजी वञे न नबी साईं जी ज़ियारत थींदी अथव इहो मां तव्हांखे सर्टिफिकेट ॾियां थो मुंहिंजे ॻोठ जो वाक़ियो आहे मस्जिद जे आॾो हमरा मूंसां ॻाल्हि कई चई साईं मां कराची वियो हुउमि भैंस कॉलोनी मेंह वठणु जॾहिं वाड़े में वियुमि ॾिसां त मथे कुंड में छिके में क़ुर शरीफ़ रखियो आहे चोलियूं अथसि पर मिटी में भरियो पियो हो मां जल्दी में वुज़ू करे क़ुर शरीफ़ लाइ चोलियूं सफ़ा कयमि क़ुर शरीफ़ सफ़ा कयमि वरी मां पढ़ियलु कोन हुउमि पोइ सिटनि ते आङुर रखी बिस्मिल्लाह रहमान रहीम बिस्मिल्लाह रहमान पढ़दे पढ़दे 15 सिपारा मां ईअं पढ़िया वरी सफ़ा करे मथे रखी छॾियमि रात जो सुम्हियो पियो हुउमि निंड में मूंखे सुहिणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई ऐं नबी साईं मूंखे ईअं फरमायो अॼु मुंहिंजे क़ुर जी सफ़ाई कई थी इन जे करे मां मुहम्मद तोखे पंहिंजी ज़ियारत कराई आहे कंहिं बा हिकु नेकी जे कम जे करे बि नबी साईं जी ज़ियारत थींदी आहे उस्ताद चयो त मूंखे नबी साईं जी ज़ियारत थी ऐं नबी साईं फरमात सुबुह जेके शागिर्द अचनि न पहिरियों सबक़ु न ॾिजानि इहा ख़ुशख़बरी ॾिजानि त जेको काबे शरीफ़ जे चौधारी मस्जिद हराम जे दीवारनि जे अंदरि 1 निमाज़ पढ़ंदो न अल्लाह उनखे 1 लख न पर उनखे 70 लख जे निमाज़ जो सवाबु ॾींदो केॾो सवाबु आहे ऐं नबी साईं फरमाइनि था मदीने शरीफ़ अचो मां मुहम्मद जी मस्जिद नबवी में 1 निमाज़ पढ़ो अल्लाह तव्हांखे 50,000 निमाज़ जो सवाबु ॾे वञो ॿेली मके मदीने रहमत उते अथव बरकत उते अथव अर्ज़ु पे कयुमि नबी साईं मदीने शरीफ़ में सोमाणी जी निमाज़ पढ़ाए साईं जन ऐलान फरमायो कहिड़ो फरमाए त सुभाणे मां मुहम्मद जी तयारी आहे मां मके शरीफ़ वेंदुमि उमिरो कंदुमि जेको बि मां मुहम्मद सां गॾु हलंदो न अल्लाह उनजो उमिरो क़बूल करे छॾींदो साहबा किराम ॿुधो त सॼी राति ख़ुशी में मापिया ई न तयारी में लॻी विया सुबुह थी निमाज़ ते आया त इहराम ॿधी करे आया साईं जन सुबुह जी निमाज़ पढ़ाई सलाम फेरियो नज़र कयूं त सभिनी खे इहराम ॿधो पियो आहे सभई हलंदव चयोसीं अहिड़ो मौक़ो को ॿियो साईं जन असाब सुफ़े जे धिके ते मथे चढ़ी करे फरमाइनि था सभु मां मुहम्मद सां हलो पर उहो मां मुहम्मद सां गॾु न हले जंहिं पंहिंजे पाड़े वारे खे ईज़ायो आहे
जंहिंखां पाड़े वारो नाराज़ आहे मां मुहम्मद बि नाराज़ आहियां मुंहिंजो अल्लाह बि उन खां नाराज़ आहे उहो मूंसां गॾु न हली साईं ऐलान कयो हिकिड़ो माण्हू ॿाहिरि निकिरी बीठो साईं सॾु हेॾे आहे पाड़े वारे खे ईज़ायो थी साईं ईज़ायो अथमि कीअं चई साईं अधु राति जो वक़्तु मां घर सुम्हियो पियो मूंखे पेशाब लॻो घर जे दरवाज़े खां निकितो पेशाब ज़ोर भरियो सम्झुमि त वही वेंदो लटा ख़राबु थींदा जान ख़राबु थींदी पोइ पाड़े वारे जे घर जे दीवार जे पाड़ में पेशाब कयो अथमि इहो पाड़े वारे खे ईज़ा ॾिनो आहे साईं जन फरमा त इहो बि त वॾो ईज़ा आहे बदबू थी हूंदी हवा घुली हूंदी हुनजे हर घर जे भाती ताईं पहुती हूंदी सभिनी खे तो ईज़ायो पाड़े वारा तोखां नाराज़ मां मुहम्मद बि नाराज़ त मुंहिंजो अल्लाह बि तोखां नाराज़ आहे हाणे वञी फ़ैसिलो कयो पाड़े वारे घर जे दीवार जे पाड़ में पेशाब करण खे नबी साईं एॾो ईज़ा सॾियो आहे अॼु मुस्लमान खे केॾा ईज़ा वठो ॾिए केॾा ॾुख ॾिए थो परवाह ई न आहिनि नबी साईं फरमा तूं मूंसां गॾु न हल रोई पियो वञ पाड़े वारे खे राज़ी करे आ वियो राज़ी करे मोटी आयो पाड़े वारो बि वरितियूं आयो साईं जन पाड़े वारे खां पुछा कई राज़ी आहियां साईं मां राज़ी आहियां पाण हाणे तूं मूंसां गॾु उमिरि ते हल ॿेली न कंहिंखे ईज़ा ॾियो ॾुख न ॾियो नबी साईं उठ सां ॻाल्हायो उठ ॿियनि खे ईज़ा न ॾिबो आहे वाइदो कर खां बाद कंहिं उठ सां न विढ़ंदे हुन वाइदो कयो नबी साईं मालिक सां ॻाल्हायो तुंहिंजो उठ वाइदो कयो आहे अॼु खां बाद में कंहिंसां बि कोन जेको आहे त विढ़ंदो नबी साईं फरमाता छो त उठ बि मां मुहम्मद खे सुञातो आहे तरी क़ुरान बि चए थो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हिन उम्मत खे अलाह साईं नबी साईं ॾिनो रहमत वारो पर हिन उम्मत खे चओ क़ुरान मिलियो आहे हथ खड़ो करे चओ त उहो बि रहमत वारो आहे अॼु क़ुरान पाक जो प्रोग्राम हज़रत सईद मौलाना अब्दुल सत्तार साहब सूबे साहब जी हीअ महिनत उलमा किराम जूं महिनतां अवा अल्लाह राज़ी अथव क़ुरान वारनि सां मथां को माण्हू इहा दावा करे त मूंखे ज़मीन आहे अल्लाह मूंसां राज़ी आहे अल्लाह जो मूंसां प्यार आहे जो ज़मीन ॾिनी अथई मथां को दुखदा चवे मूंखे दुनिया घणी आहे अल्लाह जो मूं ते रहम आहे प्यार आहे तॾहिं त मूंखे जेको आहे अल्लाह दुनिया बि ॾिनी आहे दौलत बि ॾिनी आहे न पुछूं अल्लाह जे क़ुरान खां साईं तुंहिंजो प्यार कंहिंसां आहे तुंहिंजो रहम कंहिंसां आहे ख़ुदा जो क़ुरान चए थो अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान रब चए थो मुंहिंजो रहम मुंहिंजो प्यार उन्हनि सां आहे जंहिंखे मां अल्लाह क़ुरान वारी दौलत अता कई आहे अब आहे क़ुरान वारा तव्हांखे अहिड़ी जाइ ते कमु ईंदा जिथे अबो कमु न ईंदव अम्मा कमु न ईंदव क़ुरान वारा कमु ईंदव छा चयोमांव हेॾे ख़्यालु कयो अबो कमु न ईंदव अम्मा कमु न ईंदव क़ुरान वारा कमु ईंदव बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे नबी साईं फरमाता क़यामत जो ॾींहुं थींदो हिसाब शुरू थी वेंदो कतारा लॻी वेंदियूं तॾहिं ख़बर पवंदी त क़ुरान वारो बि अची वेंदो रब फरमाए त क़ुरान वारा हेॾे जुदा थी बीह रहो हैरान थी वेंदो अलाह मूंखे जुदा करे बीहारियो आहे मूंसां त अलाए कहिड़ो मामिलो कंदो परेशान थी बीह रहंदो क़ुरान वारो ऐं नबी साईं फरमाइनि था वरी हिसाब शुरू थींदो अहिड़े माण्हूअ जो अहिड़ो हिसाब जंहिंजा ॿई पुड़ बराबरि बीहंदा गुनाह बि ओतिरा नेकियूं बि ओतिरियूं रब फरमाईंदुसि सुभाणे वञ कंहिंखां हिकु नेकी वठी अचु त मां तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो कयां चए साईं वञा थो अबे खां थो वठी अचां नबी साईं फरमाइनि था अबे ॾे ईंदो अबा मूंखे सुञाणे थो मां केरु आहियां मुंहिंजो पुटु फिलाणो आहे चइबा दुनिया में केॾो मां तोखे प्यारो हुयुमि मां बीमार थी पवां बुख़ार थी वञे तो वटि पैसा कोन हूंदा उधारा वठी दी मूंखे दवा वठी ॾींदे
अब्बा केॾो त मां तोखे प्यारो हुम, अॼु क़यामत जो ॾींहुं आहे, हिकु नेकी जी ज़रूरत पई आहे, नेकी ॾे त मां जन्नत में वञा। नबी साईं फरमान था अबो जवाब में चवंदुसि पुट दुनिया में अञा वधीक तोसां महिरबानी करे सघंदो हुम, अॼु क़यामत जो ॾींहुं आहे, मां पाण परेशान आहियां, हिकु नेकी घुरी थी, अधु नेकी बि ॾियण लाइ तयारु न आहियां। अबो जवाबु ॾींदो, वरी अम्मा ॾे ईंदो, अम्मा खे चवंदो अम्मा मूंखे सुञाणे थी मां केरु आहियां। अम्मा ॾिसी करे चएसि थी पुछ सुञातो त मां मुंहिंजो तूं फलाणो पुटु आं, जिगर जो टुकड़ो आं। अम्मा दुनिया में उहो वक़्तु यादि कर मां नंढड़ो हुउमि, तुंहिंजी गोद में झोल में पेशाब कंदो हुउमि, पाखानो कंदो हुउमि। अम्मा तुंहिंजी झोल ख़राबु थी पवंदी हुई, गोद ख़राबु थी पवंदी हुई, तोखे माते कावड़ न ईंदी हुई। हक़ीक़त आहे न बा, नंढड़ो बच्चो अम्मा जे गोद में पाखानो करे पेशाब करे, अम्मा खे कावड़ न अचे। कॾहिं पीउ जी झोल में त हंगी ॾेखार, चंबल सां ॻाढ़ो करे छॾई। हे अम्मा जी दिलि थी, अॼु अम्मा खे तूं रजाए, अम्मा खे तूं ॾुख ॾे, न ॾे अम्मा खे ॾुख। क़ुर पाक में 84 जायूं अथव जिते अल्लाह साईं हुकुम कयो आहे मुंहिंजी इबादत कयो, उते हुकुम कयो थिए त अबे अम्मा जी इज़त कयो। हाणे दिलि चए थी क़ुर मां कुझु आयतां पढ़ां जंहिंमें अल्लाह इंसान खे पंहिंजे अबे अम्मा जे इज़त जे बारे में हुकुम कयो आहे। हिकु जाते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई फ़इज़ा मीसाक़ बनी इसराईल ला तअबुदून इल्लल्लाह व बिल वालिदैन इहसाना। वरी क़ुरान चए थो ॿिए मां खे उफ़ बि न चवंदा कयो, झिणक बि न ॾींदा कयो। उते क़ुरान चए थो फला तक़ुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। नबी साईं फरमाइनि था, अम्मा जवाब में चएसि थी पुट दुनिया में अञा वधीक मां तोसां महिरबानी करे सघंदी हुअमि, अॼु क़यामत जो ॾींहुं आहे, मां पाण परेशान आहियां, हिकु नेकी घुरी थी न, अधु नेकी बि ॾियण लाइ तयारु न आहियां। हाणे वीचारो मुंहिंजो थियो मोटियो अचे थो, परेशान आहे, ईअं चवंदो अचे थो जेकर हिकिड़ी नेकी वधाए कयां हा, अॼु मूंखे कंहिंखां घुरणी न पई आहे। अचे त हुन क़ुर वारे जी नज़र पियसि, जागदा वेठा हो न बा, क़ुर वारी जी नज़र पियसि, हुन सॾु कयोसि ओ फलाणा हेॾे आहे। हैरान थी वियो, ॿिया क़यामत ॾींहुं नालो खणी सॾु कयईं। अड़े अबा सुञातो थी? चए हा बा सुञातो त। मां चई कीअं? चई ॻाल्हि ॿ दुनिया जे अंदरि मां नंढड़ो हुउमि, क़ुर जे तालीम लाइ मदरसे ॾे वेंदो हुउमि। आहे न बा, अलाह जी महिरबानी सां उलमा कराम जी महिनत आहे, दीनी इदारा मदरसा, हज़रत सईं मौलाना अब्दुल सत्तार साहब जी महिनत, खोड़ मदरसा अथव। पर इहो बि मां तव्हांखे दरमियान में अर्ज़ु कयां, हे नंढड़ा ॿार क़ुर पढ़नि था न, इहे तव्हांजे मथां वॾो अहसान कनि था, इहे तव्हांजे मथां वॾी महिरबानी कनि था। कीअं? हिकु आलम सगोरे नेट ते बयानु ॾिनो आहे त माण्हू राति जो पंहिंजे घर में टच मोबाइल ॾिसनि था। आहे न बा, को घर ख़ाली बि कोन्हे को, टच मोबाइल में गंदियूं शयूं ॾिसनि था। इहे अल्लाह जे अज़ाब खे दावत ॾियनि था त सुबुह जो अज़ाब अचे, पर नंढड़ा ॿार मस्जिद में या मदरसे में क़ुर पढ़नि था, रब उन्हनि ते नज़र करे आयल अज़ाब टारे छॾे थो। हे उन्हनि जी महिरबानी अथव। चवे सो ॻाल्हि ॿुध, दुनिया में मां नंढड़ो हुउमि, क़ुर जे तालीम लाइ मदरसे ॾे वेंदो हुउमि। हिकु ॾींहुं मां वञा पियो, तुंहिंजे घर रस्ते में तुंहिंजो घर हुयो, तुंहिंजे घर जे वेझो आयुमि त मींहुं वसणु शुरू थी वियो, बारिश शुरू थी वई। तो मूंखे सॾु कयो त मुंहिंजे घर जे अंदरि थी करे बीह। मां बीठुमि, मींहुं बंदि ई कोन थिए पियो। तो चयो त बुख लॻी हूंदई, मानी त खा। मूंखे तो मानी खाराई, क़ुर जे करे तो मां सां महिरबानी कई,
मूंसां नेकी कई हई अॼु मां तोखे ॾिठो आहे परेशान हाणे अच त मां तोखे नेकी ॾियां छो त रब मूंखे अलाइदो करे बीहारियो आहे ख़बर न आहे त मूंसां कहिड़ो मामिलो थिए पोइ बि तोखे पंहिंजी नेकी जो बदिलो ॾियां चए हा यार नेकी जी ज़रूरत भई अबे बि इनकार कयो अम्मा बि इनकार कयो इहा तुंहिंजी महिरबानी थींदी हाणे नेकी खणी नेकिन में रखे थो उनजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो थिए थो रब फरमातो वो क़ुरान वारा इन लाइ त मां तोखे एॾे बीहारियो हुयो ये जेको जुदा करे बीहारियो मां न इन लाइ त हुनखे नेकी जो बदिलो ॾे हाणे हो नेकिन जे करे जन्नत मञे थो क़ुरान वारा तोसां त कोई हिसाब ई कोन्हे बिना हिसाब जे जन्नत में हलियो वञ अल्लाह असीं वॾी महिरबानी कई थी क़ुरान जे करे ऐं पढ़ंदा कयो अल्लाह जो क़ुरान छो त क़ुरान पाक में अल्लाह असीं हुकुम कयो दुनिया वारा ज़बान सां ॻाल्हियूं कंदो आहे ज़बान सां डाणूं हणंदो आहे ईअं न कंदो कर साईं भला छा कयां क़ुरान चए थो फ़क़राऊ मा तयस्सर मिनल क़ुरान माना जेॾो आसान लॻई मां रब जो क़ुरान पढ़ंदो कर ज़मीन ते क़ुरान पढ़ तुंहिंजो कमु आहे वरी तोखां राज़ी थियण मां अल्लाह जो कमु आहे तकबीर शाने मुस्तफा शाने क़ुरान मजीद अर्ज़ कयां अल्लाह क़ुरान जे तिलावत में वॾो मज़ो रखियो अथव तॾहिं मुंहिंजे सुहिणे अरबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इक़राउल क़ुरान कुल्ल यौमिन वलो बिहल बिशात जीअं ॿकरी खे ॾुबो आहे न देरि न लॻंदी अथव मेंहिं ॾोहींदव देरि लॻंदव ॻऊं ॾोहींदव देरि लॻंदव ॿकरी ॾोहण में देरि न लॻंदव थोरी देरि में ॿकरी ॾोहींदव एतिरी थोरी देरि बि अल्लाह जे क़ुरान जी हर ॾींहं में तिलावत ज़रूरु कंदा कयो ॾिसो पोइ अल्लाह तव्हांजो ॾींहुं कीअं थो भलो करे अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कयो क़ुरान बि चए थो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून अल्लाह फरमातो क़ुरान खे नाज़िल बि मां कयो आहे क़यामतनि जी हिफ़ाज़त करण वारो बि मां मालिक अल्लाह आहियां अव्हां जे नेकी जो कमु आहे अहिड़ियूं रातियूं अवाए आख़िरी अशरो आहे हिन में लैलतुल क़द्र जी राति अथव 21 रातियुनि में अथव कुझु रातियूं गुज़री वियूं आहिनि थी सघे थो छो त कॾहिं कंहिं साल कहिड़ी राति थींदो आहे कंहिं साल कहिड़ी राति थींदो आहे ऐं अक्सर करे उलमा किराम चवनि था इहा राति 27 जी थींदी आहे 1000 महीना कोई इबादत करे एतिरियूं नेकियूं न मिलंदियूं उन राति में अल्लाह साईं एतिरियूं नेकियूं नसीब कंदो आहे इब्न अब्बास नबी साईं जो जलील क़दर सहाबी आहे जंहिंजो तफ़सीर बि आहे इब्न अब्बास उन खां कंहिं पुछा कई भला ॾे त ख़बर इहा लैलतुल क़द्र जी राति कहिड़ी आहे चइबा मुक़ररु कोन्हे बाक़ी मुंहिंजी दिलि चवंदी आहे त 27 जी राति आहे उन पुछे छो भला तुंहिंजी दिलि ईअं थी चए ॻाल्हि ॿुध मां क़ुरान पाक में नज़र कई आहे अल्लाह साईं लैलतुल क़द्र जो जुमिलो क़द्र सूरत में 3 दफ़ा आंदो आहे इन्ना अंज़लनाहु फी लैलतुल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर 3 दफ़ा जुमिलो लैलतुल क़द्र जो आयो आहे वरी मां इब्न अब्बास इन लैलतुल क़द्र जुमिले में हर्फ़ ॻणिया आहिनि 9 हर्फ़ आहिनि पोइ 9 हर्फ़नि खे अलाह 3 दफ़ा आंदो आहे मां हिसाब कंदो आहियां त 3 9 27 आहे तंहिंजे करे लैलतुल क़द्र जी राति बि 27 जी राति आहे घणो ख़्यालु रखी सुभाणे राति जो जाॻो अल्लाह जी इबादत कयो रो रब साईं जी दरबार में हे रोइण जो जान आहे बा खिलण जो जान न आहे मां जाॾो हिकिड़ी हदीस बि पढ़ी आहे मुख़्तसर जो अर्ज़ु कयां नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सयाती अलन्नास ज़मानुन युहिब्बूनल ख़म्स व यनसौनल ख़म्स नबी साईं फरमाता मुंहिंजे उम्मत अहिड़ो ज़मानो ईंदो जो 5 शयुनि सां महबत ऐं प्यारु कंदा 5 शयूं विसारे छॾींदा 5 शयुनि सां महबत ऐं प्यारु कंदा 5 शयूं विसारे छॾींदा पहिरें नंबर ते फरमायो युहिब्बूनल हयात व यनसौनल मौत हयाती सां महबत ऐं प्यारु कंदा पर मौत विसारे छॾींदा अॼु मौत यादि ई न आहे हर को चवंदो आहे ॿिया था मरनि असां थोरा ई मरंदासीं अबा सभिनी खे मरणो अथव सभिनी खे पंहिंजे मालिक अल्लाह ॾे हलणो अथव ओ चङा भला बि कुझु बि न बीमारी बि कोन
आयनाब साहब जो वाले साहब अहमद अली बिरोई अल्लाह सी उनजी क़ब्र ते करोड़ रहमत फरमाए। पर सभिनि लाइ दुआ घुरो जेके जान छॾे विया आहिनि न, सभिनि लाइ अॼु दुआयूं घुरो अल्लाह तूं सभिनि जे क़ब्रनि खे जन्नत जे बाग़ में बाग़ फरमा। अॼु दुआऊं कयो था, सुभाणे ॿिया बि तव्हांखे दुआऊं कंदा। मौत विसारे छॾींदा। वहिब्बूनल दुनिया वयनसौनल आख़िरा, दुनिया सां मोहबत ऐं प्यार कंदा पर आख़िरत विसारे छॾींदा। 3 नंबर ते युहिब्बूनल माल वयनसौनल हिसाब, माल सां मोहबत ऐं प्यार कंदा पर हिसाब विसारे छॾींदा। तलाक हिसाब ॾियणो आहे। युहिब्बूनल क़ुसूर वयनसौनल क़ुबूर, बंगलनि महलातनि सां त मोहबत ऐं प्यार कंदा पर क़बरां विसारे छॾींदा। तंहिं करे मिटी में हलणो आहे। युहिब्बूनल मख़लूक वयनसौनल ख़ालिक, मख़लूक सां औलाद सां ऐं दोस्तनि सां त मोहबत ऐं प्यार कंदा, वयनसौनल ख़ालिक, ख़ालिक अलाह खे विसारे छॾींदा। अॼु अलाह यादि ई न आहे। बांग मिलंदी 2-3 पोड़ा ईंदा, निमाज़ पढ़ियूं करे निकिता हलिया वेंदा। ॿेली अलाह जी निमाज़ पढ़ो। अचो अलाह जे दरवाज़े ते, कसाऊं कांडाऊं जहिड़ाऊं तेड़ाऊं कंहिंजाऊं सभई चओ त अलाह जाऊं, हथ खड़ो करे चओ त अलाह जाऊं। ऐं अलाह खे माना कौड़ा कोन्हनि वके। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े सहाबा किराम खे फरमायो ॾियो त ख़बर उन अम्मा जे बारे में। साईं कहिड़ी अम्मा? पाण फरमाता जेका खूह तां वञी पाणी भरींदी आहे, हिकिड़ो दिलो पाणी जो भरे पंहिंजे मथे ते रखियो अथई, ॿियो दिलो पाणी जो भरे सॼे बगल में रखियो अथई, टियों दिलो पाणी जो भरे खॿे बगल में रखियो अथई, चौथों दिलो पाणी जो भरे सॼे हथ में लड़कायो अथई। हाणे अम्मा बार खणी खूह तां हली आहे। ॿुधाई अम्मा ते बार केतिरो आहे, वज़न केतिरो आहे? सहाबा रखनि था साईं 4 दिला पाणी जा भरियल अथसि, इन ते वॾो वज़न आहे, वॾो बार आहे। पाण फरमाता अञा तव्हांखां मां इहा ॻाल्हि थो पुछां कयां, इन अम्मा खे एॾो बार बि हुजे, वज़न बि हुजे, रस्ते में अम्मा खे इहा ॻाल्हि यादि अचे त मां पंहिंजे बचे खे नंढड़े खे भाउ जे भरिसां सुम्हायो आहे, अलाए मुंहिंजो बच्चो भाउ में किरियो न हूंदो, सड़ियो न हूंदो। ॿुधाई अम्मा खे पंहिंजे बचे जी परेशानी थींदी कि न ॿार जी? साहबा रखनि था साईं अम्मा खे पंहिंजे बचे जी परेशानी थींदी, तकड़ी ईंदी, जल्दी में ईंदी, छो त अम्मा खे पंहिंजो बच्चो प्यारो आहे। नबी साईं फरमाता ॿुधो अॼु मां मुहम्मद ऐलान करे चवां थो, इन बार वारी वज़न वारी अम्मा खे पंहिंजो बच्चो एतिरो प्यारो न आहे जेतिरा अल्लाह साईं खे पंहिंजा बाना प्यारा आहिनि। पर बाना अचनि अल्लाह जे दरवाज़े ते, सॾनि पंहिंजे मालिक अल्लाह खे। अल्लाह साईं मौक़ो ॾिनो अथव, महीनो रमज़ान शरीफ़ जो वञे थो पियो गुज़रंदो, बाक़ी थोरा ॾींहं बचा आहिनि। यादि रखो वरी बि वक़्तु अथव, थोरे वक़्त में बि अल्लाह साईं राज़ी थींदो। मौक़ो अथव पंहिंजे रब जी दरबार में दुआऊं घुरो। अल्लाह सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह इन मस्जिद मदरसे खे क़यामत ते आबाद फरमाए। जेके जान छॾे विया आहिनि अल्लाह साईं उन्हनि जे क़ब्रनि खे जन्नत जे बाग़ में बाग़ फरमा। अल्लाह साईं तूं बीमारनि खे शिफ़ा कामिला नसीब फरमा। रब साईं केतिरा बीमार बिस्तरनि ते पिया आहिनि, इस्पतालनि में पिया आहिनि, उनखे बि शिफ़ा कामिला अता फरमा। बे औलादनि खे औलाद सालिह अता फरमा। बेनिमाज़नि खे निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाह साईं हिन मदरसे खे क़यामत ताईं तूं आबाद फरमा। रब जेके हिन खे आबाद कनि था तूं उन्हनि खे बि आबाद फरमा। इन सॼे महले इलाइक़े खे दीन वारी दौलत सां मालामाल फरमा, क़ुरान वारी दौलत सां मालामाल फरमा। रब बरकत वारी रात आहे, रमज़ान मुबारक जे आख़िरी अशरे में हूं तुंहिंजे दरबार में हथ रखिया त से क़बूल ऐं मंज़ूर फरमा। असां सभिनि जूं ख़ताऊं माफ़ फरमा, असांजा क़ुसूर माफ़ फरमा, असां जूं ग़लतियूं माफ़ फरमा। या अल्लाह रोज़ेदारनि जा रोज़ा क़बूल फरमा, तरावीहनि वारनि जूं तरावीह क़बूल फरमा, तिलावत वारनि जूं तिलावत क़बूल फरमा। रब केतिरा बाना तुंहिंजे घर में एतिकाफ़ में वेठा आहिनि, आख़िरी अशरे में अल्लाह तो उन्हनि जो एतिकाफ़ बि क़बूल फरमा। हीअ जमात जी हाज़िरी मक़बूल ऐं मंज़ूर फरमा। हथ ख़ाली थी रब तूं रहमत सां मालामाल फरमा।
पंहिंजे ॿारनि ते बि रहम ऐं करम फरमा। ख़ासि करे अहमद अली बिरोही जेको जान छॾे वियो आहे, आप साहब जो वालिद साहब, अल्लाह से तुंहिंजी क़बर खे बि जन्नत जे बाग़ में बाग़ फरमा। पर जेके बि मुस्लमान हे जान छॾे तोॾे आया आहिनि, मर्दनि औरतां आहिनि, नंढा आहिनि वॾा आहिनि, रब तूं सभिनि जे क़बरनि खे जन्नत जे बाग़ में बाग़ फरमा। वहासिबुहुम हिसाबन यसीरा, रब उन्हनि सां हिसाब जी आसानी फरमा। अल्लाह आख़िर में असां सभिनि जी दुआ जॾहिं न दुनिया खां लाॾाणो थिए ज़ुबान ते कलमो जारी फरमा, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु।